नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। न वक्त कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त जश्न कौसर विलादत बासादत बीबी फातिमा तु ज़हरा सलामुल्लाह अलैह वरी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। अंजुमन दुआए ज़हरा कंडियारो तरफ़ां सालियाना जश्न विलादत बासादत हज़रत बीबी फातिमा जामा मस्जिद सईद बाक़िर अली शाह कंडियारो में मल्हायो वियो। मस्जिद खे सजायो वियो। नंढा तोड़े वॾा नवां लिबास पहिरीं खुशबू लॻाए हिक ॿिए खे लॻते जिगर रसूल अकरम ख़ातून जन्नत मादरे हसनैन जी विलादत बासादत जूं मुबारकूं पेश कयूं। हर तरफ़ लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या ज़हरा जूं सदाऊं बुलंद हुयूं। ईअं पे लॻो त का वॾी ईद आहे। हर इंसान कायनात जे हर मखलूक खुश पे नज़र आई। जश्न मिलाद हज़रत बीबी साइण फातिमा के मौलाना मदद अली मला किताब कंदे साइण जी सीरत बयान कई। उन मौके ते मशहूर मनगबत ख्वां शायर एल बेत वसीम हाशमानी जुनेद हाशमानी सईद वज़ीर हुसैन शाह मुजाहिद इनकलाबी अब्दुल रशीद ऐं ॿियनि क़सीदा पढ़ी मोमिनन खे जुमाए छॾियो। यादि रहे त साल 2022 लाइ बिरादर सजाद अली अब्बासी के अंजुमन जो सदर मुंतखब कयो वियो ऐं गुलनि जा हार पाराया विया। आख़िर में मोमिनन में लंगर ज़हरा तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।